सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। सुभान तुझी ज़ात, सुभान तुझी ज़ात। ए मरी वियल इंसानो, आखिर तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां पंहिंजे क़रीबनि सां मिलण लाइ कोन था वञो? अॼु त तव्हांखे आम मोकल मिलियल आहे, अॼु तव्हांजे माफ़ीअ जो ॾींहुं आहे। पंहिंजनि क़रीबनि ॾे वञी पंहिंजो कहिड़ो अछो मुंहुं करियो? छो वापारी, तूं त पंहिंजे मुल्क जो इंतहाई ज़बरदस्त वापारी हूंदो आहीं। हा, मां वापारी हूंदो हुयुसि, हिकु न पर खोड़ो वापार कया ऐं ज़बरदस्त मुनाफ़ो बि कमायो। पर अफ़सोस, मुंहिंजे वापार जो मयार इंतिहाई किरियल हूंदो। पर असां त जॾहिं बि दुनिया में आयासीं तुंहिंजा अमाल ॾिसण, तोखे इंतिहाई ज़बरदस्त ऐं ईमानदार वापारी ॾिठोसीं। अल्लाह जे मख़लूक में तुंहिंजो वॾो मक़ाम ॾिठोसीं। पोइ आख़िर उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं पंहिंजे अमलनि ते पेशेमान आहीं? वो मूंखे ख़बर आहे। अरे मूंखे कहिड़ी ख़बर त मां जेके वापार में हरकतूं हराम पायूं कयूं उन्हनि जो एतिरो त हिसाब किताब ॾियणो पवंदो जो जॾहिं मरण खां पोइ अल्लाह जे हुकुम सां घर वारनि खे ॾिसण वियुमि त उहे मूं ते कुल पढ़ी बख़्शण बदिरां लानतूं मलामतूं पिया कनि। ऐं जेका मुंहिंजी ॿेड़ी पहुची हुई उनखे ईअं पिया हराम पाइनि में उॾाइनि त तव्हां मलाइक सगोरा उन्हनि जे रिकॉर्ड में मूंखे भाङे बाई वार लेखियूं वेठा हो। ॿुधाए मलाइक सगोरा, अञा वञा पंहिंजे मां घर ॾांहुं? तूं ॿुधाए त सही, आख़िर तो अहिड़ा कहिड़ा कमल कया जंहिंजे करे तूं हिन हाल में आहीं? तूं परेशान न थी, हिननि मां को बि तुंहिंजी ॻाल्हि कोन थो ॿुधे, छो त ही सभु बि तो वांगुरु पंहिंजे पंहिंजे अमलनि जे करे परेशानियुनि में ग़रक़ आहिनि। कंहिंसां घटि कोन कयुमि, अन जो वापार कयुमि, एक्सपोर्ट थींदड़ माल जी बोरियुनि में वज़न जी बेईमानी कंदो हुयुसि। अञा पेट न भरबो त उन में मिटीअ जी मिलावट कंदो हुयुसि। पोइ बि तुंहिंजो वापारु हलंदो हुयो? हा, 5-8 साल हली। जॾहिं मुंहिंजो रिकॉर्ड ख़राब थींदो हो त उनखे छॾे कपिड़े जो वापार शुरू कयुमि। 5 सियारी ड्रेस 1200 में ठोकींदो हुयुसि, उनखे छॾियुमि त दवाउनि जो कमु शुरू कयुमि। ॾोकड़ ॾेई 5-8 शहरनि में 5 मेडिकल स्टोरनि जी परमिट वरितमि। दवाऊं पंहिंजूं ठहाराईंदो हुयुसि। जेका 30 रुपए वारी शीशी दवा जी मिलंदी हुई उनजे मथां रंगीन स्पेशल लेबल हणी 100 में खपाईंदो हुयुसि। पर वापारी, दवाऊं त डॉक्टर जे पर्चे सां मिलंदियूं हुयूं न? डॉक्टर खे जीअं असां चवंदा हुआसीं तीअं कंदा हुआ। उनखे कमीशन ई ॾियणी पवंदी ऐं इन खां अलावा अलॻि अलॻि मुल्कनि जा टूर हणाईंदा हुआसीं। बीठो आहे न डॉक्टर साहब, भली पुछा करे ॾिसोसि। डॉक्टर हाज़िर थे। तूं पंहिंजो अहवाल ॾे, अॼु तोखे बि कुझु न चयो वेंदो। ऐं ॿुध, हिनखे सुञाणी थो? हिनखे? हा, हिनखे त मां चङी तरह सुञाणिया। हिन जे करे त मां अॼु हिन हाल में आहियां। मुंहिंजो त पैगंबर ई पेशो हूंदो हुयो। माण्हुनि खे बेमौत मरण खां बचाइण जो मूं वटि ई इल्मु हूंदो हुयो। माण्हुनि जा दर्द सूर ख़तमु करणु ऐं उन्हनि जा भॻल टुटल उज़वा मिलाइणु मां ई कुदरत रखंदो हुयुसि। ऐं इहा कुदरत तोखे कंहिं ॾिनी? इहा कुदरत मूं पाण हासिल कयमि। ॿियनि वॾनि मुल्कनि मां वञी इहा सिख्या हासिल कयमि।
पर हेड़नि वापारनि जी लालच मूंखे हिन पैगंबरी पेशे खे पैसे हासिल करण जो ज़रियो बणाए छॾियो। तोखे उन ख़ालिक खां हो न थींदो हुयो जंहिं तोखे इन कुदरत ते क़ादिर कयो? हा, कॾहिं कॾहिं इहो भो ज़रूरु थींदो हुयो, पर हेड़नि ठगनि वापारनि जी लालच असां ते हावी हूंदी हुई। ही त असांखे उन्हनि मुल्कनि जा टूर कराईंदा हुआ जेके कॾहिं असांजे अबनि ॾाॾनि बि कोन ॾिठा हूंदा। पोइ हिननि जूं मोकिलियल दवाऊं असां छो न लिखूं? मरीज़ खे भली कहिड़ो बि मर्ज़ हुजे, उन सां असांजो कहिड़ो मतिलबु, पर हिननि जूं मोकिलियल दवाऊं ॿ ज़रूरु लिखंदा हुआसीं। हिननि जी सेल थींदी हुई, असांजी ॼण लॉटरी खुली पवंदी हुई। मतिलबु त तव्हांखे मरीज़नि ते ज़रे बराबरि बि रहम न ईंदो हुयो? तूं मरीज़नि जी ॻाल्हि थो करीं, असां त मुर्दनि खां बि कोन मुड़ंदा हुआसीं। मुर्दनि खां? हा हा, मरीज़ भली हॉस्पिटल जी बेड ते एक्सपायर थी वञे, हुन जो लाश हुन जे वारसनि खे तेसि ताईं कोन ॾींदा हुआसीं जेसि ताईं हू हॉस्पिटल जो बिल अदा न कनि। भली हू पिननि, व्याज ते पैसा खणनि, चाहे पंहिंजे लिंगनि जा लटा खपाइनि, पर बिल ज़रूरु वठंदा हुआसीं। अफ़सोस, सद अफ़सोस, तव्हां कहिड़ी न सुठी मखलूक हुयो। छा थी वियो? अल्लाह जे पाक ज़ात तव्हां लाइ कहिड़ियूं न नेमतूं ख़लकियूं, पर तव्हां लालच ऐं लोभ जे चकर में पइजी खसारे वारा थियो। असां छा कयूं? असांजी अखियुनि ते ऐश ऐं अशरत जूं पटियूं ॿधिजी वयूं हुयूं ऐं असां जूं दिलियूं पत्थर बणिजी वयूं। पर अल्लाह जे उन पाक ज़ात तव्हां में सभु एहसास मौजूद करे छॾिया हुआ ऐं पंहिंजो महबूब रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾांहुं हादी करे मोकिलियो, जंहिं तव्हांखे हक़ ऐं सच जा सबूत ॾेखारिया। न सिर्फ़ु एतिरो, पर हुन तव्हांखे शैतानी ऐं नफ़्सानी ख़्वाहिशुनि खां बि डिॼारींदो रहियो। पोइ बि तव्हां असां न, मूंखां पुछ, मूं त समूरनि नाहकनि जी हद किरास करे छॾी हुई। तव्हां त मलाइका आहियो, तव्हां त सभु कुझु ॼाणो था। न, बिल्कुलु बि न। जेतिरी ॼाण तव्हां इंसाननि वटि आहे, ओतिरी ॼाण असां मलाइकनि वटि कोन आहे। मूंखां वधीक ॿियो ज़ालिम कहिड़ो हूंदो? मूं त पंहिंजे पुट ते बि क़यास कोन कयो। हू मुंहिंजो ई पुटु मुंहिंजी हॉस्पिटल में तड़पी तड़पी मरी वियो। तुंहिंजो पुटु? छा थियो उनखे? मूंखे हार्ट अटैक थियण खां पहिरियां मुंहिंजे पुट जो रोड एक्सीडेंट थी पियो, जंहिंखे शहर जा माण्हू ज़ख़्मी हालत में मुंहिंजी हॉस्पिटल में खणी आया, पर मूंखे ख़बर कान हुई। मूं ताईं उहो ई इतला पहुतो त कंहिं नौजवान जो रोड ते एक्सीडेंट थी पियो आहे। पोइ जॾहिं शहरी अची मुंहिंजे रूम में अची चयूं त डॉक्टर साहब हली हुन मरीज़ खे फर्स्ट एड ॾे, मूं साफ़ इनकार करे छॾियो त जेसि ताईं मूंखे फीस न मिलंदी तेसि ताईं मां मरीज़ जे मथां कोन ईंदुमि। हाय अल्लाह, मूंखे केॾो न भुलायो वियो। मुंहिंजो ई पुटु मुंहिंजी रहम करम नवाज़ी जो मोहताज बणिजी मौत जे मुंहं में हलियो वियो। जॾहिं शहरी माण्हू कावड़ में अची मूंखे ईचीअ खां वठी हुन मरीज़ जे मथां आंदो, उहे मुंहिंजे मथां छा न गुज़री हूंदी, मां बयान नथो करे सघां। तव्हांजी सरकार आख़िर तव्हां जहिड़नि बेहिस ऐं बेज़मीर डॉक्टरनि खे प्राइवेट क्लिनिकूं कीअं खोलण ॾींदी, जॾहिं त सरकारी अस्पतालूं सरकार जे ख़र्च सां हलंदियूं हुयूं? सरकार? तूं कहिड़ी सरकार जी ॻाल्हि थो करीं? सरकार त हमेशह फाइलनि में बंदि पई हूंदी। हीअ थी सरकारी मुलाज़िम, इन खां पुछा करे ॾिस। मूंखे इजाज़त ॾे त
त मां पंहिंजे करतूतनि ते रोई वठां। हाणे तूं केतिरा बि रत जा घोड़ा अगार, छो त तुंहिंजो मुदो पूरो थी चुको आहे तुंहिंजे मौत सां गॾु। सरकारी मुलाज़िम अच पंहिंजो बयान कर। छा मसइलो आहे, छा मसइलो आहे, मूंखे ॿुधाए, मां हल कयां। मलाइक सगोरा डोमिसाइल पीआरसी ठहिराइणो अथई या रोड परमिट खपई, प्राइवेट अस्पताल जो डिस्पेंसरी सर्टिफिकेट खपई या हथियार जो पूरो लेसन। हर कम जे लाइ हाज़ुर आहियां। ज़मीन प्लाट खां वठी हर खाते जे हेरा फेरी लाइ हुकुम कजांइ। जेकॾहिं ॿाहिरि मुल्क में मिल्कियत ठाहिणी अथई न त बि हाज़ुर आहियां। अफ़सोस क़बर में अचे पहुतो आहीं त बि ख़्याल उन दुनिया न उथी जिते तो सवाइ लालच हिर्स ऐं हवस जे ॿियो कुझु न कमायो। अहिड़ी हा चई, मां त मरी चुको आहियां, पर मूंखे एतिरो यकीन आहे त अॼु बि दुनिया में मुंहिंजी औलाद मुंहिंजी पोखी मां अमीर खां अमीर थींदी हूंदी। होश में अचे बेहोश, तूं मौत जे आगोश में आहीं ऐं साह जो सॻो टुटण खां पोइ उन दुनिया सां हाणे तुंहिंजो को बि तालुक न आहे। चरियो थियूं हा, मथो ख़राब थी मलाइक सगोरा। अॼु बि हिकिड़ी चिठी लिखी जाए न, चङो भलो ऑफिसर येस कंदुई। असांजो पाण में वॾो नेटवर्क आहे, पट्टी वाले खां वठी बाला ऑफिसर ताईं, बाला ऑफिसर खां वठी हुकुमरान अकाउंट ताईं असांजो वॾो ॼार विछायल आहे। तो जहिड़े ग़रीब मिसकीन मलाइक खे सुध ई कान पवंदी त आख़िर थिए छा थो। बसि हुनजी महिरबानी आहे, हू असांजा थना थुना गुलाब बख़्शे छॾींदो। बेशक बेशक हू बख़्शणार महिरबान आहे, जंहिंखे चाहे बख़्शे ऐं जंहिंखे चाहे उन जी पकड़ करे। पर सरकारी मुलाज़िम तोखे पंहिंजे करतूतनि जो ॾोत भरे ॾियणो पवंदो न। मूं कहिड़ा धाड़ा हया आहिनि के रोड ते फुरियूं कयूं आहिनि। मुंहिंजे ज़िमे को क़तल त ॾेखार या के थाणे ते एनसी कचल हुजे। मूं को चर्स भंग या अफ़ीम जो वापारी कयो जो मूंखे तूं सज़ा जो हक़दार बणाए रहियो आहीं। मूंखे का बि ताक़त न आहे जो तव्हां मां कंहिंखे बि सज़ा जो हक़दार ठहिराए सघां। पोइ छो थो डिस्टर्ब करी बाबला, छो थो डिस्टर्ब करी। मां त कुंड में बीठो इहो हिसाब किताब करे रहियो हुयुसि त जंहिं वॾे पुट खे सरकारी नौकरी वठी ॾिनमि हुन हिन वक़्त ताईं घणो माल मेड़ियो हूंदो। अलाए के जहाज़ वरिता हूंदई या के मज़हबी चकर में अची खेर खेरातूं करे मुंहिंजे अकाउंट जो सत्योनाश कयो हूंदई। तुंहिंजे पुट जेकॾहिं को खेर खेरातूं कयूं बि हूंदियूं त उनजो सवाबु उनखे मिलंदो ऐं तो जेको हराम कमायो उनजी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। सज़ा ऐं जज़ा जा हवाला उन्हनि खे ॿुधाए जेके सॼी उमिरि जन्नत ऐं दोज़ख जे चकर में अची रोज़नि में गुज़ारियऊं। असां नांग त न हुयासीं न जो मिटी खाऊं हा। छो तव्हांजी सरकार तव्हांखे पघार कोन ॾींदी हुई? जॾहिं तव्हां पघार खणंदा हुयो पोइ बि अबोझ मिसकीन ऐं ग़रीब माण्हुनि जा हक़ पबाईंदा हुयो ऐं पंहिंजूं जाइज़ ऐं गैर ज़रूरी ज़रूरतूं पूरियूं कंदा हुयो। छा तव्हां कॾहिं इहो सोचो त पंहिंजे पघार खे हिलाल करे खाओ ऐं ईमानदारीअ सां पंहिंजी ड्यूटी कयो? या तव्हां में को बि अहिड़ो सरकारी मुलाज़िम न हो जेको पंहिंजी ड्यूटी ईमानदारीअ सां करे? ओड़ा बि हूंदा हा ओड़ा बि, पर सॼी उमिरि दरपदरी वारी ज़िंदगी में न कंहिं ऑफिसर खे वणंदा न कंहिं हुकुमरान खे, न ई वरी को आम माण्हू उन्हनि खे पसंदि कंदो हो। तूं तई मलाइक सगोरो, न लॻई उञ न लॻई बुख, बसि अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि वांगुरु सॼो ॾींहुं पंहिंजे कम खे चिंबड़ियो पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह से मूंखे मलाइक न कयो ऐं मां पंहिंजी ड्यूटी ॾींदो थो रहां ऐं तव्हां जहिड़ो इंसान न थियुसि जो खसारे वारो थिया। अञा त मां पंहिंजे लाइ हिकिड़ो प्लाट वठण वारो हुयुसि जंहिंजे मथां हिकिड़ो आलीशान मक़बरो ठाराइणो हुयो। जे अॼु मां हुन मक़बरे में दफ़न हुजां न त लखे माण्हू मुंहिंजी मज़ार ते हाज़ुरी ॾियनि। मलाइक सगोरा लखे माण्हू। तो जहिड़ा शिद्दात ऐं निमरूद अॼु बि हिन दुनिया में आहिनि जेके तो वांगुरु अहिड़ियूं जन्नतूं हासिल करणु चाहिनि था।
इहो त ॿुधाए कॾहिं तव्हां इंसाननि मां को बि इन्हनि मर्दूदनि जे भॻल फिटल ऐं टुटल क़बरुनि ते दुआ घुरण लाइ वियो आहे? न, कॾहिं बि न। अञा बि कंहिंखां पोतो आहे त उन्हनि ते लानतूं मलामतूं कंदो वियो आहे। अलाए अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी मलाइक सगोरा। असांजी आफीस में इन्हनि ॻाल्हियुनि जा लतीफ़ा ठहंदा ऐं उहे असां हिक ॿिए खे लतीफ़ा ॿुधाए वॾा वॾा टहक ॾेई पंहिंजो पार रतो वधाईंदा हुआसीं। कोई बि अवाम तव्हां जॾहिं मकरूह टहकनि खे न सुञाणींदो हुयो ऐं पंहिंजा कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ वठण लाइ तव्हांजे दर ते जुतियूं घसाईंदो हुयो। छा अवाम तुंहिंजो ही इख़लाक़ी ऐं कानूनी ॻाल्हियूं ॿुधी ऐं सम्झी सघे हा त पोइ अॼु असां हिते तुंहिंजा ताना ऐं मेणा सहूं हा? जे अंदर खां पुछी न मलाइक सगोरा त मां दिल ई दिल में रोई रहियो आहियां ऐं पंहिंजो मुंहुं पिटे रहियो आहियां। बसि इहो ई आसरो त मन रब साईं मुंहिंजी बख़्शिश करे मन को चङो कमु कयो हुजे। पर मुश्किल आहे छो त मूं कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी में चङो कमु न आहे कयो। कॾहिं बि मूं पंहिंजी ज़िंदगी में चङो कमु न आहे कयो। बहरहाल यकीन कर मलाइक सगोरा, तूं जेको आम माण्हू आहे न उहो मुंहिंजे हर जाइज़ ऐं नाजाइज़ कम में बराबर जो भाङे भाई वारा। आम माण्हू? कहिड़ो आम माण्हू? ओहू अलिया ओ आम माण्हू मूंखे हिते ज़लील ऐं ख्वार कराइण वारा अची मलाइक सगोरे खे सुवालनि जा जवाब ॾे। जी सर आम माण्हू तूं हिनखे जीसर छो चई रहियो आहीं जॾहिं त तव्हांजे दुनिया जे कानून मुताबिक़ हर सरकारी मुलाज़िम आम माण्हू जो मुलाज़िम आहे। आस्ते आस्ते मलाक साईं आस्ते कावड़जी न वञे। ही कावड़जी वियो त मुंहिंजे पोरनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी। न को सर्टिफिकेट मिलंदुनि, न को शनाख्ती कार्ड ठहंदुनि, न को पासपोर्ट ठहंदनि। ॿियो त ठहियो पर मरंदा मरी वेंदा। सरकारी अस्पतालनि में बेड बि कोन मिलंदुनि। आम माण्हू जेतिरो तूं हिन सरकारी मुलाज़िम मां ख़ौफ़ पाए थो, छा अहिड़ो ख़ौफ़ कॾहिं अल्लाह खां आयो आहे तोखे? ख़ुदा जो ख़ौफ़ त हर वक़्तु मुंहिंजी दिलि में रहंदो हुयो, तॾहिं त आम जो आम रहिजी वियुसि। न, तूं आम न आहीं, तूं ख़ासि आहीं। ख़ासि हुजां त दुनिया में दुख सुर मुंहिंजे पासे खां बि न गुज़रनि हा। कोई मुंहिंजा हक़ न खाए हा। चयमि न त तूं आम न आहीं, ख़ासि आहीं। छो त जेका आम हूंदा आहिनि उन्हनि में बि ख़ासियत हूंदी आहे। घरनि जा हाल इहे आहे। अधु कलाक मींहुं वसंदो त 8 कलाक छित वांदी हुई। ॿारनि जे कपिड़नि में चतियूं, चप्पल जो हिकिड़ो पादर हिकिड़ो त हिकिड़ो वरी ॿियो। हिकु वेलो खाऊं त 2 वेला टारियूं। रोज़गार लाइ निकिरां त माण्हू मज़दूरी ॾियण लाइ बि कुर्बानीअ जे बकरे वांगुरु पेरनि खां वठी मथे ताईं चेक कंदा। अबे पढ़ाए डिग्रियुनि जा था त कराए छॾिया। सिफारिशूं ऐं रिश्वतुनि खां सवाइ हर कंहिं आंगूठो ॾेखारियो। अम्मा वेचारी चुल्ह ते वेही रुकी सुकी मानी असांखे ॾीती हुई। पाण ॻाढ़नि मिर्चनि ऐं लूण जी रस ठाहे बग़ैर सड़ंदी हुई। तोखे ख़बर न हुई त तुंहिंजा हक़ कहिड़ा आहिनि। जॾहिं तोसां नाइंसाफ़ी थींदी तूं ख़ामोश रहंदे। जॾहिं बि को तोसां ज़्यादती कंदो हुयो उनखे अल्लाह जी रज़ा सम्झी चुप रहंदो हुई। छा कयां? धाड़ा हणां, चोरियूं कयां, छा कयां? पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद करियां, मज़ाहमत करियां, कंहिं महाद ते मुहाॾो अटकाइयां। मज़ाहमत कयां त मारिजी वञा। जेकी ॿियनि जा हक़ फॿाईंदा आहिनि न उहे को मूं वांगुरु आम न आहिनि हूंदा। हुननि वटि आम खे फासाइण जा खोड़ तरीक़ा हूंदा।
जेके हिक इशारे ते आम माण्हू खे त अहिड़ो सबक़ सेखारे छॾींदा जो वरी कंहिंखे पुछण जी जुरत बि नथी ॾी हुई। मज़ाहिमत करे हक़ सच लाइ मारिजी वञे हा त मौत को मेणो त कोन हुयो। अहिड़े मौत खे त अल्लाह वटि शहादत जो दर्जो मिलियल आहे। पर मां त कंहिंखे ॾिनो न ॾुखायो, पोइ मूंसां हालत इहा छो थी रही आहे? तोखे ॾाढनि जे ॾाढ खे ख़ामोशी सां सहण जी सज़ा मिली रही आहे। ॾाढियूं ॾुखियूं ॻाल्हियूं थो करे। चङो हाणे हिकिड़ो दफ़ो मूंखे ज़िंदगी वारे जहान में मोटाए ॾिस, पोइ ॾिस त हिननि माण्हुनि जे ख़िलाफ़ कीअं नथो ज़ालिमनि जे ख़िलाफ़ ऋण बारियां। ॾिस हाणे तूं पाण ई इंसाफ़ कर। तो कई न ख़ासि माण्हुनि वारी ॻाल्हि। बाबा मां आम माण्हू आहियां। न तूं आम न आहीं, तूं ख़ासि आहीं। असांजो मौत जो फ़रिश्तो जॾहिं बि कंहिं ख़ासि माण्हू वटि उनजो दम परवाज़ करण लाइ वेंदो आहे त उहो बि तो वांगुरु चवंदो आहे त मां ख़ासि न आहियां, मां आम आहियां, मूंखे मोहलत ॾियो, मां ज़िंदगीअ में रही कि चङा कम कयां, कुझु सुठा कम कयां। तुंहिंजो मतिलबु त जेको हक़ न ॾे हुनखे मारे छॾियो? न कतई न। तव्हांजे दुनिया में पंहिंजा हक़ हासिल करण लाइ केतिरा ई तरीक़ा मौजूदु आहिनि। तो को दाह करी आहे, कोई चूचट त करी आहे। छा थिए? मुंहिंजा हक़ फबाइण वारा मुंहिंजा दुश्मन हा। उहो दुश्मन हमेशह कमज़ोर हूंदो आहे जेको कंहिं मिसकीन ग़रीब ते ज़ुल्म कंदो आहे। तूं हुनखे अखि ॾेखारी आहे, हू तोखां डिॼी वञे हा ऐं पंहिंजा रवैया तोॾां नरम करे हा। मुंहिंजे पोयां जेको अमरा बीठो आहे न, इहो बिजली वारो थी। इन सां हिकिड़े भेरे चूचट कयमि त ॾेखारे छॾियईं ॾींहं जा तारा, हले कुल हिकिड़ो सेवर ऐं हिकु पखो। पोइ बि अहिड़ो त ॾंडो ऐं ॼण सॼे मुल्क जी बिजली मुंहिंजे घर में हलंदी हुई। हाणे त इहो माण्हू मूंखे ॾिठो नथो वणे। तव्हां इजाज़त ॾियो त हिनखे घुटो ॾेई ॿुधायांसि त जॾहिं माण्हू जो साहु मुंझंदो आहे त उहो कहिड़ी तकलीफ़ मां गुज़रंदो आहे। टाक मुझंद जो बिजली अहिड़ी बंदि कयईं, मुंहिंजो त ॼण साहु ई मुंझी वियो। ठकाव जे कयमि क़बर में। मुंहिंजो नालो छो थो वठी? मां त तोखे उथे ई चयो हुयो 1000 ॿ ॾे त तुंहिंजी जिंद छॾायां, पर तूं रुगो गुरबत जूं रड़ियूं पियो करीं। पर ही ॾिसो ज़ुल्म, भला मां करे मीटर जे बिल पियाण में सुस्ती कई हुई? अरे जेके कुंडी हलाईंदा उन्हनि खां त 200 रुपया वठी ठठ ठांगर कंदा हुआ। ॾो मूं कयो जे मीटर हणायो। फशरी न कर हणाए न डिडक्शन। बिजली वारा हिते तुंहिंजी डिडक्शन न हलंदी, हिते हिन मिसकीन जी आ हलंदी। हा साईं, हिन जी आ रेल गाॾी आहे न जो मुंहिंजे मथां चढ़ी वेंदी। जॾहिं क़बर में मूंखे नागुन बलाउनि जे चकनि असर नाहे कयो त हिन जी आ वरी छा कंदी? तो दुनिया वारी ज़िंदगीअ में न ॿुधो हुयो त कुत्ते जी आ बि अर्श ते वेंदी आहे। ही त वरी बि इंसान ज़ात आहे। हा साईं, ही इंसान आ त मां वरी कहिड़ो गॾु आहियां? तव्हां मलाइकनि बि मूंसां घटि नाहे कई। जॾहिं बि क़बर में अचो था को सवाल करण लाइ पहिरियों त लठूं हणी उथारियो था। जे मुंहिंजी क़िस्मत में बिजलीअ जी नौकिरी लिखियल हुई तॾहिं त मूंखे मिली हुई। उहा नौकिरी तुंहिंजे क़िस्मत में हुई तॾहिं ई तोखे मिली। छा असां कॾहिं उन पघार जे बारे में तोखां कुझु सुवाल कयो आहे? न, असां त उन नौकिरी जे दौरान कमायल हराम जे बारे में सुवाल कंदा आहियूं। ॾिस मलाइक आगुर न, मलाइक सगोर वाह। मूंखे कहिड़ी ख़बर हिलाल छा आहे त हराम छा आहे? एतिरो नादान बि न आई, एतिरो नादान बि न आई। तुंहिंजे अॻियां जेकॾहिं 2 प्लेटूं रखियूं वञनि, हिक में सुठो ऐं ख़ुशबूदार ताम हुजे, ॿी प्लेट में पलीत जानवर जो गोश्त हुजे, तूं कहिड़ो खाईंदे? बसि साईं, अलाह जो मलाइक थी पियो आहे। जे आदम जो पुटु जीअं न त ईअं न ॻाल्हाईं हा। हा, जे आदम जो पुटु हुजां तूं छा करीं हा? छा कयां? डिटेक्शन, डिस्कनेक्ट लाइन ऐं ट्रांसफार्मर। बहरहाल कंहिं न कंहिं मामले में तोखे फासाए छॾिया हा। जे तूं ईअं करीं हा त मां अदालत में वञा
तुझे खिलाफ दावा दाखिल किया। करे करे भी सिविल करी है ना, सिविल आ किविल, असल वारीअ जो पंध, न जिंद छुटे न पंध खुटे। मियां माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तम थी वयूं पर हाज़िरियूं ख़तम न थियूं। उनजी मूंखे धमकी न ॾींदो कर, जे उनजी पोइवारी हुजे हा त हेड़ा हेड़ा गुगदाम पूसट में सिसकी सिसकी साह न ॾियनि हा। वाकई बि तव्हांखे आम माण्हू कुझु बि न करे सघंदो हुयो? कंदो हुयो, छो न कंदो हुयो। असांजे माण्हुनि में सुजाॻीअ जी इंतिहा हूंदी हुई। वीचारा पुछी न सघंदा हुया, हड़तालूं कंदा हुआ, रोडनि ते निकिरी बाहियूं ॾेई नारेबाज़ी कंदा हुया ऐं नारा हणी हणी साड़ा थी घर भेड़ा थींदा हुया। पोइ बि तव्हांखे उन्हनि ते राम न ईंदो हुयो? ईंदो हुयो, छो न ईंदो हुयो। असांजे सीने में बि दिलि हुई, असांखे बि अहसासु हुयो। असांजा बि नंढड़ा नंढड़ा बचड़ा हुया, पर असां जीअं तीअं करे कुंडिन वारनि जो कमु करे छॾींदा हुयासीं। उन्हनि वीचारनि खे कॾहिं बि तकलीफ़ कोन ॾिबी हुई। ऐं मीटर वारनि जो छा हूंदो हुयो? आगुर मथे न हेठि मलाइक सगोरो आहे। मलाइक सगोरा कुंडिन वारा वीचारा जॾहिं बि लाइन ख़राब थींदी हुयनि, वीचारा पाण वञी हिकु फेस मां कुंडी कढी ॿिए कुंडीअ में हणी छॾींदा हुया फेस में। ऐं मीटर वारा उन्हनि जी त असांखे ड्यूटी ॾियणी पवंदी हुई न। मतिलब त तव्हां अवाम सां हर क़िस्म जी नाइंसाफ़ी कंदा हुयो? न, कॾहिं बि न। मलाइक सगोरा, असां छा करे था सघूं? वधि में वधि अवाम जी भलाई जे लाइ बिजली जी नौकरी कई न। तूं पढ़ियो लिखियो केतिरो आहीं? जे पढ़ियल हुजां त पोइ वरी वादा में नौकरी कयां, ॿियो को ऑफिसर न थियां। तोखे जंहिं मास्तर पढ़ायो उहो मास्तर हिते हाज़ुर थिए। छाए निभागा चंडा छोरा, छाते तो उस्तादनि ते बकी? मां बका नथो मास्तर साईं, मां त मलाइक खे हक़ सच थो ॿुधायां। कहिड़ो तो हक़ सच ॿुधाई? हाँ, गिलाखोर, नाफरमान, गोसड़ू छोरा, जे तू स्कूल जे अंदर पढ़ी हा ॼण बिजलीअ जे खाते में भर्ती थी हा। बाक़ी छा थियां? पुलिस ऑफिसर थी थाननि खे ठीके ते हलायां, मुख़्तियारकार तपेदार बणिजी ढलनि जे कूड़ियुनि सोननि सहन ते रिश्वत वठी आबाद ज़मीनूं घेराबाद कयां। पर पुट तूं ईअं छो करी हा? साईं मलाइका, ही छोरो सरासर कूड़ पियो ॻाल्हाए, मतां हिन जी ॻाल्हि ते एतबार कयो अथई। कंहिं ते एतबार कयां, कंहिं ते कान कयां? मां त तव्हांजी क़बर कोन छॾाईंदुसि, हर कोई पंहिंजो फाहो पाण चढ़ंदो। हा बराबर, इहो त सही आहे, पर हिन सभिनी जे ॾोहनि गुनाहनि जो नज़लो मां हिकु उस्ताद मथां छो? असां त हिननि खे पंहिंजी औलाद खां वधीक सम्झंदा हुआसीं। मोकलूं त हुकूमत कंदी हुई ऐं असांजे निड़ीअ ते ऐं असांजा हक़ बि निड़ीअ ते हुकूमत रखंदी हुई। मास्तर ॻाल्हि ॿुध, हिते त तव्हां सभई पंहिंजा पंहिंजा ॾोह हिक ॿिए जे कंध में था विझो। ॾिजो उन ॾींहं खां, ॾिजो उन इंसाफ़ वारे ॾींहं खां जॾहिं सभु जा सभु अल्लाह जे अॻियां पेश कया वेंदव। हा, हाणे हुजनि उहे माण्हू जेकी असांखे गोसड़ू ऐं नाआल उस्ताद कोठींदा हुआ, ॾिसनि न त अल्लाह जा मलाइक बि उस्ताद जी इज़त कनि था। हाणे तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे क़बरुनि ॾांहुं हलिया वञो, छो त हाणे हिते अल्लाह जो ख़ासि महिमान अचण वारो आहे। हाणे असां हुन सां बीहंदासीं। वञो पंहिंजे पंहिंजे क़बरुनि ॾांहुं, वञो क़बरुनि ॾांहुं।
अल्लाह जो खास मेहमान हाजिर थे, अल्लाह जो खास मेहमान हाजिर थे। अच निगरी तो ते अल्लाह जो खास रहम चलाए, तो जे लाइ अल्लाह से खास नेमतूं मोकिलियूं आहिनि। तोखे अॼु उते पहुचाए छॾियो आहे जिते तुंहिंजी ख्वाहिश हुई के ख़ासि मुर्दे सां मुलाक़ात जी। तूं बेखौफ़ थी उन सां मुलाक़ात कर, मां मौजूदु आहियां। तूं त वरी ख़ुशनसीब आहीं। तोखे बुख बि लॻे थी? मूंखे त न बुख थी लॻे न उञ थी लॻे, न ई को ख्याल रखण वारो आहे। ईअं थो लॻे त ही अंदर सॼो ज़हरात सां भरिजी वियो आहे। हिते का शइ अटकी पई आहे। कुदरत वारो तोखे खुराक खाराए थो, ऐं मां खुद कीड़नि माकोड़नि नागनि बलाउनि जी खुराक बणिजी वियो आहियां। ही ॾिस, ही हिकिड़ो सॼो पासो खाई विया आहिनि। काका जे नाराज न थी त हिकु ॻाल्हि पुछां? हा हा, छो न। तोखे क़बर जी ऊंधाए ऐं हिन ऊंधाए जी ख़ामोशीअ में कीअं थो महसूस थिए? क़बर में वहशत, अकेलाई, खौफ, इन खां सवाइ ॿियो आहे ई छा? इन खां सवाइ ॿियो आहे ई छा? ऐं जॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी में गुज़ारींदो हुई तॾहिं छा हूंदो हो? इहो न पुछ, इहो न पुछ। इहो त ॼण हिकु ख्वाब थो लॻे। भला तूं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं हिन घड़ीअ लाइ सोचियो हो? कतन न, छो त मुंहिंजी ज़िंदगी बादशाहत वारी ज़िंदगी गुज़रंदी हुई, जंहिं माण्हूअ खे जीअरे जन्नत मिलियल हुजे उहो मौत जे बारे में छो सोचींदो? ऐं तुंहिंजी उन बादशाहत वारी ज़िंदगीअ में को ज़रो पुरज़ो एहसास जो हूंदो हो? न, एहसास त पहिरियों ई कोन हूंदो। जॾहिं सूबेदार थियुसि त उहो रहियो खुयो एहसास बि दिलि मां ख़तम थी वियो। मतलब त सब सूबेदार बेहस हुआ? ॿियनि जी ख़बर मूंखे न आहे, बाक़ी मुंहिंजूं त 10 आङुरियूं कंहिं में हूंदियूं। इन जो मतलब त तूं हिकु फर्द शनास खाते में हुअण जे बावजूद, हिकु जिम्मेवार खाते में हुअण जे बावजूद बेशनास ऐं नाफरमान हूंदो है। मुंहिंजी हिकु ई किरत हूंदी, हिकु ई किरत हूंदी, नंढो वॾो मार ॾींहुं न खार। जेके ज़िंदगी में मूं ऐश कया न शायदि कंहिं कया हुजनि। ये कोने मूसा वारे फिरौन जे दौर खां वठी गणप कंदे त तोखे हींअर ते नंढनि वॾनि केतिरनि ई फिरौननि ऐं शदादनि जे नालनि जूं फरास्तूं मिलंदियूं। छाकाणि त उहो हर शख़्स शदाद ऐं फिरौन आहे
जेका ॿियनि जा झुगा उजाड़े ॿियनि जूं हयातूं खसे पंहिंजो भिव भरे थो। बिल्कुल बिल्कुल मां इहो सोचींदो हुअमि त क़यामत जो रिहाड़ो त ईंदो ई कोन, छो त जॾहिं मां जीअरो हुउसि इहे ॻाल्हियूं ॿुधंदो हुउसि, हाणे त मरी चुको आहे, केतिरा साल थी विया आहिनि, पर क़यामत जा के आसार नज़र त कोन था अचनि। लॻे थो त अञा ताईं कीड़ा तुंहिंजे दिमाग़ जी उन जाइ ते न आहिनि पहुता जिते तकब्बुर ऐं मग़रूरी मौजूद आहे। तूं त मौत लाइ बि न सोचींदो है न? वाकई वाकई मां इहो सोचींदो हुउसि त सॼी सारी दुनिया ठही मुंहिंजे करे आहे। मुंहिंजी इन सोच जूं पाड़ूं तॾहिं कपजी वयूं जॾहिं मां रिटायर थियुसि। जॾहिं मां ऑन ड्यूटी हूंदो हुउसि न, ऑफिस वेंदो हुउसि त सभु चवंदा शफीक साहब हेॾो त वेह, शफीक साहब थधो पीअंदे चांहि पीअंदे। जॾहिं रिटायर थियुसि त हाणे ख़ाली ठिकाणी छॾे विया हुआ। जेके मुंहिंजा यार जिगरी हूंदा हुआ, जेके चवंदा शफीक साहब तूं न ईंदे न त असांजी पार्टी अधूरी आहे। पोइ जॾहिं रिटायर थी वियुसि त उन्हनि जे दर वञी खड़कायनि त नौकर खे चवंदा हुआ त ॿुधायोसि त कोन आहियूं असां हिते। ॿियो त ठहियो, पर जाइज़ नाजाइज़ कम करे जेको मां पंहिंजी फैमिली लाइ पैसो गॾु कयो, जॾहिं रिटायर थियो त उहे बि अखियूं फेरे विया, उहो बि मुंहिंजो ध्यानु करणु छॾे विया। इन टेंशन चकरनि में अची करे जॾहिं टाइम भरिजी आयो त मौत जे मलाइका चे सलाम कयो। हाणे रोण मां कुझु न वरंदई। मौत जे मलाइका खे ॾाढियूं मिनतूं कयूं त मूंखे ज़िंदगी में रहण ॾे, मां तौबा ताइब थींदुसि। पोइ मौत जी मलाइक छा चयो? उहो बि असां वारा हवाला पियो कटे। तव्हां वारा हवाला? असां बि जॾहिं कंहिंखे गिरफ़्तार कंदा हुआसीं त उहो चवंदो हो मां बेॾोही आहियां, मां बेॾोही आहियां। हाणे छा थींदो? वक़्तु कॾहिं बि मोटंदो नाहे। ही ॾिस मुंहिंजी कहिड़ी हालत थी वई आहे, ऐं तोखे ॾिसी लॻे थो त तूं वॾी ख़ुशकिस्मत आहे। हा, ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मतीअ में तुंहिंजो तमामु वॾो किरदारु आहे। सवाल ई पैदा नथो थिए। ॾोही बेॾोही मुंहिंजी ख़ुशकिस्मती जो सबबु बणजंदा हुआ। जंहिं लाइ माण्हू माल, तंहिं लाइ कहिड़ो काल। शरबत पियो। छा खणी आयो आहे? खटो बदबूदार शरबत। पर मुंहिंजो शरबत त तमामु मिठो ऐं खुशबू वारो हुयो। ही ॻाढ़ो त आहे पर खटो ऐं बदबूदार आहे। आखिर ही आहे छा? ही उन्हनि इंसाननि जो रतु आहे जेको हुते तूं वहाए आयो आहे, ग़रीबनि जो पघर वहाए। सदाई तव्हां मूंसां ईअं कंदा आहियो, तॾहिं त मुंहिंजी उञ बुख मरी वई आहे। मूंखे मिठो खुशबू वारो शरबत न खपे, मूंखे ॿ ढुक पाणी ॾे। ॾाढी कलाशी आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। हाणे त अंदाज़ो थी वियो हूंदई, हिनखे चइबो आहे अमल जो रद्दी अमल। अहिड़ा लफ़्ज़ जुमला तोखे कीअं था अचनि? मूं ते मुक़ररु कयल रहमत जा फ़रिश्ता मूंखे ॿुधाईंदा आहिनि।
अफ़सोस आए अफ़सोस तोसां केॾो त नरमी सां पेश था अचनि ऐं मूंखे ॻाल्हि ॻाल्हि ते ईअं था छिड़बनि ॼण हिन जा पीअर ई मां मारिया हुआ। भला तोखे वो वाक़ियो याद आहे जॾहिं हिक ॿिए ॾोही औरत खे पैसा ने बस तूं कातलनि जे हवाले करे छॾियो हो? हा हा पर चङी तरह यादि नथो अचे। तोखे शिकारपुर जो वो ॻोठ यादि नाहे जिते अध रात जो हिक रड़ियूं कुकू कंदड़ छोकिरी खे तूं पंहिंजी पनाह में वरितो हो? हा हा पोइ तूं रात जो देर सां हुनखे पंहिंजे क्वार्टर ते वठी वई। मुंहिंजी हुन इलाइक़े में नई नई ट्रांसफर थी ऐं मां रात जे पहिरें पहर में गश्त में निकितल हुयुसि पंहिंजे सिपाह सां गॾु। गश्त में छा निकितल हुयुसि? शिकार जे गॾु हुयुसि। ऐं जॾहिं तूं हुन छोकिरी खे क्वार्टर ते वठी वियो हुए त तूं बेशर्मी जूं सभु हदूं लताड़ींदे हुन सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई हुई। इहो यादि आहे? मां पंहिंजे हद जे थाणे में हाकिम थी रहंदुसि। जेको मुंहिंजो चवण न वठंदो मां पंहिंजी बेइज़ती सम्झंदुसि। तोखां इहो कीअं विसरी वियो त हिन समूरी काइनात जो हाकिम उहो सोनो रब आहे जंहिं इहा काइनात ख़लकी आहे। मनसब जी मस्ती ताकत ज़ोरावर बनाए छॾींदी आहे। पैसो शोहरत इंसान खे अॿियो करे छॾींदी आहे। तूं वरी कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। उन रात तूं हुन छोकिरी सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। हुन छोकिरी जा जूंडा बि पटिया हुआ। हुन तुंहिंजे मुंहं ते रांबूटा बि हया हुआ ऐं बदिले में तूं हुनखे थप्पू हयूं, चंबा हया। हुन छोकिरी पंहिंजी इज़त बचाइण जे करे डुकी बिजलीअ जे खुलियल बोर्ड में हथ विझण जी कोशिश कई हुई। हा हा यादि आयो यादि आयो। मूं हुनखे पंहिंजी थाणे ते बि वठी वियोसि। हाणे थोरो थोरो यादि अचे थो मूंखे। ऐं उन इलाइक़े जा थाणा ॾाढा कमाऊ थाणा। शुक्र आहे कांस्टेबल जी पोस्टिंग त परे जी ॻाल्हि आहे। सूबेदार जी पोस्टिंग जे लाइ वाक लॻंदो। कांस्टेबल जी पोस्ट जा बि वाक लॻंदा छो त उते वॾो माल हो उते। दावतूं कुकड़ ऐं बाकरे गोश्त कथा का दावत ई न थींदी। शराब कबाब रुगो माल ई माल हूंदो उते। हा यादि आयो। ऐं तुंहिंजी उहा कमाई ग़रीबनि मिस्किननि जी रत जी कमाई हूंदी हुई। लाचारनि बेवसनि जी गैरत नफ़्स जी तबाही जी कमाई हूंदी हुई। सिंध जी अमन जी बर्बादी जी कमाई हूंदी हुई। मूंखे सभु ख़बर आहे। तूं रुगो मूंखे हुन छोकिरी जे लाइ ॿुधाई थो न त मां मलाइकनि खे घुराए तोखे सिखत ॾियारींदसि। ईअं न कजाए मां ॿुधायां थो सभु कुझु ॿुधायां थो हुन छोकिरी जे बारे में। मूं पंहिंजे फोर्स समेत उन घर में घिड़ी उन छोकिरी खे तहवील में वरितो ऐं पोइ थाणे ते खणी आयुसि जेको मुंहिंजो कानूनी इंसानी फर्ज़ हो। उन खां पोइ मां कागज़ी कार्रवाई सां लॻी वियुसि छो त मूंखे उहा कोर्ट में जज वटि छोकिरी पेश करणी। पर लालच मुक़दर इहो चङो कम बि मूंखां न थियो। लालच में अची करे मां रातो रात 50,000 जे एवज़ उन छोकिरी खे उनजे मालिकनि हवाले कयो। हू कोरा ॼट ऐं जाहिल क़िस्म जा माण्हू आहे। मां हुननि खे सम्झायो त हिनखे
क़त्ल न कजो, पर हू कोन मुड़िया हुनखे क़त्ल करे छॾियो। यो ॿुधाए त हुन छोकिरी खे कीअं क़त्ल कयो वियो? घुटो ॾी मारियो वियो या बंदूक हई वई हुई? न न, उनखे कुहाड़िन जे वारनि सां इज़ाए मारियो वियो। ऐं तूं हिकु बेॾोही छोकिरीअ खे क़त्ल थींदे ॾिसी वियो, तोखे एहसास कोन आयो? न न, मूंखे एहसास हो ईंदो। हू हुनजा मालिक हा, हुनजी मर्ज़ी हुनखे मारिन छॾनि, हुनजी न्याणी। पर अञा जॾहिं खून थियो त मुंहिंजी त ॼणो इनामी विसी खुली पई। उन कातिलनि खे गिरफ़्तार करे वॾो माल कमायो मां। ख़बर थी मुंहिंजी न्याणी जी शादी हुई, उन लाइ इस्लामाबाद मां 50,000 जा कपिड़ा घुरायमि, 3 लखनि जो सोना सेट ठाराए ॾिनमि, ट्रक की ॾाढ जी सामान बि ॾिनी मां, ट्रक की ॾाढ जी भरे। तोखे हुन छोकिरीअ जो चेहरो यादि आहे? कंहिंजो? मुंहिंजी न्याणी जो? न, हुन बेॾोही छोकिरी जो, जंहिंखे जेकॾहिं तूं चाहीं हा त बचाए पियो सघीं। छा मर्ज़ी आहे तुंहिंजी? त मां एॾो दावत में छॾे ॾियां बसि? तूं मुंहिंजी मर्ज़ीअ खे छॾ। तूं ॿुधाए त हुनजी सूरत तोखे यादि आहे? निगरी, तूं त हाणे मूंखे गिची में थी पई। मां क़बर मां निकिरी आयुसि त 2-3 पल वहशत खां अलॻि गुज़ारिया, पर तूं त ॾिस मूंखे गौर सां, ॾिस। मां आया हुआ बेॾोही छोकिरी, मां आया हुआ बेॾोही छोकिरी। तोखे त ये थोरियूं हल्कियूं नेज़नि जी चुंबू थियूं लॻनि त इज़ा थो थिए। सोच, मूंखे त गतरा करे इज़ा कयो वियो, क़त्ल कयो वियो। मूंखे केतिरो इज़ा थियो हूंदो? हा सोच, बचायो, केतिरो बचायो मूंखे। हिते सभु मुंहिंजा दुश्मन आहिनि, ही सभु मुंहिंजा दुश्मन आहिनि, मूंखे ड्राइण वारा आहिनि हिते सभु। बचायो मूंखे। निगरे, तू रो न, तू गम न कर, तू बेॾोही मारजी वई हुई है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तुझे लाइ शहादत जो दर्जो रखियो आहे। हाणे तू हल पंहिंजे क़बर में आरामी थी, जे क़यामत जे ॾियारे तू जन्नत जे बागनि में हली रही।